नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार और मैं यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। पेट्रोल महंगो करे पैसो घर नथा खणी वञूं। पहिरियों हदफ मुल्क के श्रीलंका जहिड़ो बणजण खां बचाइणो आहे। ॾुखियनि फैसलनि खां सवाइ को ऑप्शन न हो। पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखे तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। IMF सां असां मां ख़ुशि न आहे। हुकूमत के वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। सरकारी मुलाज़िमनि जी कारकर्दगी जे बुनियाद ते उन्हनि जे पघारुनि में 15% वाध कई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 1100 अरब रुपया बिजली जी मद में सब्सिडी ॾिनी, यानी 16 रुपया फ़ी यूनिट बिजली ते सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। गैस ऐं पावर सेक्टर जी सब्सिडी ख़त्म कई वई। वफ़ाक़ी बजट में 459 अरब रुपया खसारे के मुंहुं ॾियूं पिया। बिजली जी क़ीमतुनि जो तयन करण वारो निज़ाम ख़राब आहे। ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन में ख़राबियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे दुरुस्त न कयो वियो त मुल्क जो ॿेड़ो ॿुॾी वेंदो। मुल्की मईशत एतिरो बार बर्दाश्त न करे सघी। 25 लख दुकानदारनि खे टैक्स नेट में शामिल कंदासीं। दुकानदारनि ते मामूली टैक्स लागू करे रहिया आहियूं। जेके शयूं रहिजी वयूं उहे बजट में शामिल कंदासीं। बजट में ईंदड़ 15 ॾींहनि में कुझु नंढियूं तब्दीलियूं थींदियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त नथो लॻे त आलमी मार्केट में पेट्रोल जा अघ घटि थींदा। PDL जी टैक्स लॻंदी त महांगाई में वधीक इज़ाफ़ो थींदो। पेट्रोल महांगो थींदो त पैसा क़ौम ते ई ख़र्च कंदासीं। फ़ौज जी बजट में बि लिखत में मौजूदु आहे। का शइ न पिया लिकायूं। असांजी कोशिशि आहे त अमीर माण्हुनि जो हिसो मुल्क खे ॾुखियाईनि मां कढण में इस्तेमालु कजे। कंपनियुनि खे निजकारी ॾांहुं वठी वञणु वज़ीर आज़म जो अज़्म आहे। निजकारी कमीशन तरफ़ां जिन कंपनियुनि खे रेडी फॉर सेल रखियो वियो उहे कमु मुकमल थींदो। शहबाज़ हुकूमत अवाम लाइ टाइम बम लॻाए छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर बांगर जो तूफ़ान ईंदो। ईंदड़ महीने पेट्रोल 300 खां 310 रुपया लीटर ताईं पहुची वेंदो। हुकूमत पेट्रोलियम लेवी 35 रुपया अञा ताईं वधाईंदी। जुलाई महीने में बिजली जी लोड शेडिंग में वधीक इज़ाफ़ो थींदो। बिजली अचे ई नथी, मथां वरी बिजली जी क़ीमत में फ़ी यूनिट 39 खां 43 रुपयनि ताईं महांगी करे रहिया आहिनि। इकनॉमिक सर्वे पढ़ी वठो त ही कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन ऐं उमर अयूब जी प्रेस कॉन्फ्रेंस। तन चवणु आहे त हिन वक़्तु महांगाई 12.4% आहे, जेका अॻिते वधी 25 खां 30% ताईं पहुची वेंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि PP जो आला सतही इजलास हाइब्रिड इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते समूरा फ़ैसिला पार्लियामेंट खे करणु घुरिजनि ऐं उन लाइ पार्लियामेंट खे ऑन बोर्ड आणणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इजलास में दहशतगर्दी जे मसइले ख़ासि तौर ते TTA ऐं TTP सां अफ़गानिस्तान में थियल अॻभराई जी रोशनी में ख़्यालनि जी ॾे वठी इतिहादी जमायतुनि सां राब्ता करे अॻिते वधण लाइ इतफ़ाक़ी राय पैदा कंदासीं। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ी ॿिए जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वधीक 7 ॾींहनि जी बात करे छॾी। अदालत जो शहबाज शरीफ़ हमज़ा शहबाज़ खे 10 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। शरीक जवाबदारनि खे 2 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। पीपल्स पार्टी जो सेनेटर डॉक्टर सिकंदर मेंद्रो लाराणो करे वियो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो काफ़ी अरसे खां गुर्दे जे कैंसर में मुब्तला हो ऐं हू अमेरिका जे अस्पताल में इलाज हेठि हो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो जो बड़ अंगारे ते पाकिस्तान पहुचायो वेंदो। बदीन ज़िले सां तालुक़ रखंदड़
सिकंदर महेंद्रो शहीद जुल्फकार अली भुट्टो जो वेझो साथी पीपल्स पार्टी जो बानी कारकुन पिण हो। डॉक्टर सिकंदर महेंद्री जे लाराणे ते बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी वफाकी वज़ीर शाज़िया मरी सेनेटर निसार खोड़ो सूबाई वज़ीर इम्तियाज शेख पारा दुख जो इज़हार। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान लाहौर में मुस्लिम लीग काफ के सरबराह चौधरी शुजात हुसैन से मुलाकात मुल्क की सलामती तरक्की लाइ गॾिजी अॻिते वधण ते इतफ़ाक़। मुलाकात में मुल्क की सियासी सूरत हाल खां सवाइ नई हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त क़ौमी हुकूमत पारां अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि जा हल करण लाइ समूरा वसीला ख़ुदि तबाना ईंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की तजवीज़ ते क़ौमी असम्बली के इजलास में नामूसे रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मामले ते बहस कराइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बीजेपी अॻवान के बयान ते सख़्त लफ़्ज़नि की मज़म्मत कंदे चयो आहे त दुनिया जी सवा अरब मुसलमाननि जी दिल जो खून कयो वियो आहे जंहिं ते मुसलमान सरापा एहतजाज बणियल आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे अक़ीदती मोहब्बत के उन अहम ऐं नाज़ुक मामले ते ऐवान में बहस करायो वञे ऐं भारत में थियल हिन मज़म्मत जोगे वाक़े ख़िलाफ़ ऐवान ठहराव मंज़ूर कयो वञे। आईजी सिंध के हुक्म से ॾोही कार्रवाई में मुलविस पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई। एसएसपी हैदराबाद में 63 पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि खे उहिदनि तां हटाए छॾियो। हटायलनि में हैदराबाद ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि जा SHO सब इंस्पेक्टर्स ऐं सिपाही शामिल। सिंध के टिनी बैराज में पानी की कोट 58 सैकड़ों ताईं पहुंची वई। गुडू बैराज वटि 79 सैकड़ों, सखर बैराज वटि 42, कोटड़ी बैराज वटि 67 सैकड़ों पानी की कोट रिकॉर्ड। गुडू बैराज वटि पानी जो मथाऊं वहिकिरो 62,088 क्यूसेक, हेठाऊं वहिकिरो 52,576 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथाऊं वहिकिरो 52,006 ऐं हेठाऊं वहिकिरो 19,060 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 10,315 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 120 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टंडोलहर में पुलिस हिरासत में फौत थी वियल पीरसन खुदा बख्श ख़ास के लिए वारसन जो कराची मीरपुर ख़ास रोड ते लाश रखी धरणो। वारसन मूजिब चौकी इंचार्ज खुदा बख्श के बिना जवाब लॉकअप कयो वियो जिते तबियत ख़राब थियण ते पुलिस खेस अस्पताल में छॾे वई हुई। पुलिस अमलदारनि जो एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। चौकी इंचार्ज ख़िलाफ़ FIR दाख़िल। सगियूं भरसा कच्छ जे मंगी माड़ी थाणे जी हद में चना ऐं मंगी बिरादरी विंदुरियुनि में ज़मीनी तकरार तां ॿीहर झेड़ो। ॿिन्ही धुरियुनि जी हथियारबंदनि जी हिक ॿिए मथां फायरिंग गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप गुलबहार सियाल तौर थी। इलाइक़े में दहकाव। दादू शहर की मारवी कॉलोनी में पीरसन जो लाश उठायो। पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फौती की सुञाणप सीता के ॻोठ रामण वासी गुल हसन खोस तौर थी। जाती में प्राइमरी स्कूल भरसा पीरसन जो लाश उठायो। फौती की सुञाणप ॻोठ मामू मल्हा वासी अमीन मल्हा तौर थी। ढोरो नारो में अताई डॉक्टर पारा मुबैना तौर गलत इंजेक्शन लगन सबब नौजवान तड़पी फौत थी वियो। फौती नौजवान चनेसर मल्हा जे वारसन जो एहतजाज। डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। डहर की बाईपास भरसा पानी की ढंढ में नीगर बुरी फौत थी वियो। नीगर सब्जल गोलाटो माल चारींदे पेर तिरकड़ सबब बुरी फौत थियो। लाश घर पहुंचण ते कोहराम।
लाड़काणे शहर के वलीदपाड़े में हथियार बंदी फायरिंग में शागिर्द सख्त जख्मी। फायरिंग में जख्मी थियल सिंध यूनिवर्सिटी शागिर्द आकाश अली भट्टी के गणित जोगी हालत में लाड़काणे अस्पताल मुंतकिल। रोहड़ी वेझो ठकाची ऐं मंगरियो बिरादरी जी ॿिनि धीअरुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो। गोली लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में ॾहकाओ। मीरपुर साकरो भरिसां ॻोठ जाड़ो ख़ान डावड़ियो में ॿिनि धीअरुनि में घिटी जे लंघ तां झेड़ो। लठियूं ऐं कुआड़ी लॻण सबबि 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मी खे गणिती जोगी हालत में कराची जिनाह अस्पताल रेफर कयो। गराब जी मेमण ॻोठ वासी नीगर मोहम्मद अमीन मेमण पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर। मेमण ॻोठ थाणे ते NC दाख़िल। नीगर जे वारसनि जो चवणु आहे त हिननि जी कंहिं सां का दुश्मनी न आहे। ख़दशो आहे त कंहिं गुरु अमीन खे अगवा कयो आहे। नसीराबाद भरिसां ॻोठ जाड़ा बाउचा में कबूतरनि जी शर्त तां झेड़े में क़तल थियल नौजवान जे खून जो निबेरो। मक़तूल आबिद बाउचो जे खून जो निबेरो JUI अॻवाणनि जी सरपंची में थियो। मक़तूल नौजवान जे खून जा भाउ 2.5,000 तोला चांदी मुक़ररु कई वई। जवाबदार मुशाहिद बाउचो नौजवान आबिद खे कबूतरनि जी शर्त तां छुराणी क़तल कयो। पीर जो ॻोठ वेझो टनो मस्ती बाईपास वटि क़ौमी शाहराह ते कार कल्टी। पीरसन औरत फौत। 4 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। सचमेर वेझो ॻोठ सुल्तान मरी वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो फौत। फौती जी सुञाणप गुलाम रसूल फुल तौर थी। पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। काज़ीमंद जो नासी वारे इलाइक़े में क़ौमी शाहराह ते ॼञ सां भरियल वेन मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। तलार में राजो खानाणी रोड ते तेज़ रफ़्तार कार खाई में किरी पई। 6 ॼणा ज़ख़्मी।